रोशन मुस्तक़बिल जो दुनिया जी तरक्की याफ़्ता क़ौम जे करे 50,000 साल लॻी हुई त 2000 बिना कंहिं देर जे हिन सदीअ में बि 21 सदीअ में बि सिंध दुनिया जी तरक्की याफ़्ता थी मुल्क थिए ऐं उहा पंहिंजी तरक्की ॾिसे। उन करे इहा इन ख़ुशहालीअ जो जेको जंहिंजो सिलसिलो हो उन जो असीं तसलसल आहियूं। हिन में हिन मुल्की सूरत हाल ते छा ॻाल्हायूं? मुल्क जे अंदरि जेको वहिंवार हले पियो, जेको 76 सालनि खां थींदो रहियो आहे, नज़रियाती मुंझारनि हेठि सियासी निज़ाम न ठही सघनि, जेकॾहिं इलेक्शनी निज़ाम आयो त उहो 2 नंबर जाली निज़ाम, जेको कंट्रोल्ड सिस्टम, जेको असांजो ब्यूरोक्रेटिक सिस्टम आहे उहो करप्शन जो, ऐं सिंध जे 72 माण्हुनि जे किरदार मायूस कुन, जंहिं सिंध जी महिरूमी ऐं ग़ुलामी ऐं 6 करोड़ माण्हू जेके अॼु आहिनि उनजी पसमानदा हालत जो सबब जो बि इहे आहिनि देसी दलाल ऐं धारियूं साम्राज। उन्हनि जी गठजोड़ आहे ऐं असांजो माण्हू सॼे इन टिकसाट खां गाफ़िल या ख़ुदगर्ज़ीअ जे भर चढ़ियल या मुनाफ़क़त जे भर चढ़ियल नज़र अचे थो। इन किरदार मां निकिरण जी ज़रूरत आहे। असां जॾहिं कंहिंजो ॾींहुं मल्हायूं था, यकीन तौर ते पाण खे मिलण जो मौक़ो मिले थो त इन लाइ था मिलूं त हिन मां को रस्तो कर, इन मां को दग कढूं। जेकॾहिं असां दग नथा कढी सघूं, कचहरी करियूं था, त यकीनी तौर ते इहा अणपूरी जिदोजहद आहे जेकॾहिं सियासी लाइन में ॾिसिजे त। रोशन ॻाल्हायो वियो आहे इन पोइ ख़ुसूसन 15 सालनि ते, पर आउं मजमूई तौर ते हुन ते थो ॻाल्हायां त न सिर्फ़ 15 साल पर इन खां अॻु मजमूई तौर ते जंहिं नमूने जी सियासत थी आहे उन असांखे अहिड़ी सूरत हाल कई जेको तव्हां 2010 में ॾिठो ऐं 2022 में ॾिठो, जो सिंध जो हिकिड़ो को तेज़ मींहुं पवे ऐं सिंध जा करोड़ माण्हू दरबदर थियनि। ऐं किताबनि में ॾिसूं त अरब न खरब पदम सिंध ते ख़र्च थी चुका आहिनि हिन जे डेवलपमेंट ते। ऐं सिंध जो माण्हू अक्सर जेको इंतिहाई गुरबत जे हेठी लेवल ते हर साल तइदाद वधंदो वञे, इन जो